शहदादकोट के मेन गटर नालों के मेन होल खुलने के बायस आए रोज़ हादसात का पेश आना मामूल बन गया। बच्चे बूढ़े दिन या रात में गिरकर ज़ख्मी होने के साथ साथ मौत के मुंह में जाने लगे, मगर इंतज़ामिया खामोश। म्यूनसिपालिटी वारनि जी नाल ही आहे जो गटर शहर के विच में लगा पिया आहिनि, खुलिया पिया आहिनि, त उन्हनि खे जेको आहे त उन्हनि खे महफ़ूज़ नथा कनि। हल जो तव्हां उन्हनि खे ढकु नथा ॾियो त उन्हनि खे सिरुनि सां ॿ बार मथे ते ॾेई छॾे त को थाबड़िजे त सही न, कंहिंखे थुॾो त लॻे न। छो जो हिननि वटि इहो ई मिसाल हूंदो आहे, गटर ॾियूं था हीरो नी कढी था वञनि, कढनि बि पाण, भञनि बि उन्हनि जा पाण अमले वारा, भञी सरिया खपाइनि पाण अमले वारा, हर शइ अमले वारा पाण खां पहुचंदा आहिनि साईं, हीरो नी कढी आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो 2 महीना अवल यारमंद बिरोही जो ॻोठ में ईअं ई गटर में हिकिड़ो ॿारड़ो निकितो जेको अंदरि गुड़प थी वियो, त ॿार कढियऊं नेठि मोल कढियऊं ॿार। उन खां पोइ और ते ॿियो ॾिठो आहे ॿार, तव्हां पाण 2 महीना 1.5 महीनो, इहो बि 1.5 महीनो खनि अवल में अञा महीनो खनि थींदुसि, त इहो काले वारे मकान जे पासे इहो बि ॾिठो आहे त इहो बि छोकिरो नौजवान नंढड़ो मासूम घर खां निकितो, पीउ जे पोइ खारा वठी पियो त गड़प थी वियो अंदरि, त जा उहो पीउ बि न ॾिठो त ॿिए हंधि वञी निकितो। इन करे इहा हिननि जी थोरो जो चओ त माना उन महिल उन ॼण हुननि जी दुश्मनी उन माण्हू सां जेको हक़ सच चए थो, फ़र्क़ु कान पवंदो आहे। पर हिनखे इहो चयो वञे थो ख़ुदा करणु, पाण बि बचड़ी वाला आहियो, पाण खे बि महफ़ूज़ रखी सघो था, ख़ुदा करणु तव्हां गटरनि जा ढक बंदि कयो, शहर जे विच में रोडनि जे मथां न। हाणे नालो हिकिड़े पासे आहे, गटर वरी ओर ते विच ते आहे, जा उनखे ख़ुदा करणु 2-2 बार 3-3 ॾियो, जीअं रोड खां थोरो मथे हुजे, फुट पहिरीं नमूनो सम्झ में अचे त गटर आहे। तालबो इहो आहे, ॿियो कुझु बि न आहे। हिते गटर जा जेके ढकण खुलिया पिया आहिनि, हीरोनी खयूं था वञनि, ॿारड़ा उन में किरनि था, म्यूनसिपालिटी वारा को बि उन ते गौर नथा कनि। असांजी गुज़ारिश इहा आहे त असां हिते वारे अमलदारनि जे अपील था कयूं त असांजी हिते जेको आहे सो मालिकी कई वञे। सफ़ा ॿारड़ा किरनि था, जेको आहे ॿार जेके आहिनि सफ़ा उन गटरनि में किरनि था, गटरनि जी न, इहो पाणी जेको आहे सही रोडनि ते नथो निकिरे, गटरनि जी असांजी मालिकी कई वञे। इस अहम इशू के हवाले से शहरियों का वश न्यूज़ से बातचीत करते हुए मजीद कहना था कि म्यूनसिपल इंतज़ामिया के अदम तवज्जो के बायस मासूम बच्चे गटर नालों में गिर रहे हैं, मगर वो अब भी ख्वाब खरगोश के मज़े लूटने में मसरूफ़ अमल दिखाई दे रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।